साईं तव्हां क़ुरान शरीफ़ खणी करे डायरेक्टर साहब जे ऑफिस में कीअं आयो? साईं यकीनन जॾहिं को बि रस्तो न बचंदो आहे त मजबूरन असां ग़रीबनि खे इहो रस्तो उपचार करिणो पवंदो आहे। ऐं लाड़काणे जा डी ओ प्राइमरी डी ओ सेकेंडरी ऐं डायरेक्टर जेको आहे सो एजुकेशन हे जेको आहे सो करप्शन हिकिड़ो बाज़ारि सरगर्म कयूं वेठा आहिनि। सो हिननि वक़्तु जेको सेल्ड हिननि जी सरकारी वेबसाइट आहे उन्हनि ते हिननि हिकिड़ी वैकेंसी पोज़ीशन छॾी आहे ज़िले लाड़काणे जी कमो बि जेको आहे सो 700+ वैकेंसी पोज़ीशन आहे। सो उनखे हे जेको आहे नज़रअंदाज़ करे हिननि जेको आहे कुझु ॾींहं अॻु हिकिड़ो लेटर जारी कयो जंहिंमें ख़ाली 150 जेके आहिनि से शुकरनि जी स्कूली करे उहा भर्ती करण जी कोशिशि करे रहिया हुआ ऐं बाक़ी दोस्त जेके से तमामु हैरान ऐं परेशान वीचारा हिकिड़ो मुआशी बदाली मां गुज़री रहिया आहिनि। उन्हनि खे इन शइ जो अहसासु न आहे ऐं हीअ सॼो कमु करण जो मक़सदु इहो आहे त छोकिरा ब्लैकमेल थियनि। छो जो टाइम पीरियड थोरो बचो आहे वेटिंग जो, मजबूर थी करे माना असांखे पैसा ॾींदा। तो असां मजबूर इहो आहियूं जो पैसा असां वटि आहिनि कुझु असांखे ॿियो को बि रस्तो नज़र न आयो। असांखे हीअ शइ नज़र आई ऐं हीअ शइ असां उन्हनि मेड़ करे खणी आया त ख़ुदा हिन शइ ते असांजा इंसाफ़ कयो वञे ऐं जेको असांजो जाइज़ हक़ु आहे हूअं त कोर्ट जो हुकुम आयो आहे त बाबा 40+ वारा सभु खणो उन्हनि ते ख़ुदा अलाह रसूल कंदो हे तव्हांखे मेड़ आहे त उन ते अमल कयो ऐं 40+ वारा पूरा जो पूरा एडजस्ट कयो। न त ॿियो कुझु न आहे त सेल्ड जी जेकी हुननि जी वेबसाइट आहे हुन ते जेके उन्हनि 700+ वैकेंसी पोज़ीशन छॾी आहे उहा त घटि में घटि पूरी कयो। इन्हनि जी जेको आहे सो नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ अॼु असां हिते हाज़िर थियूं। सीटूं खपनि।